अपडेट करना सी अहम ख़बर है। पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास सॼी सिंध में पॉपुलेशन सेंटर्स कायम करण जो हुक्म। तव्हांखे अपडेट कयूं। कराची में पब्लिक अकाउंट्स कमेटी जो इजलास चेयरमैन निसार खोड़े की सदारत हेठि थियो। PAC सिंध में आबादी ते ज़ाब्तो आणण लाइ 1600 यूसीज़ में पॉपुलेशन सेंटर्स कायम करण जो हुक्म ॾिनो। निकाहनामे में HIV एड्स ऐं थैलेसीमिया टेस्ट लाज़मी करार ॾियण जो खानो शामिल करण की सिफारिश। अपडेट करना सी इजलास में पॉपुलेशन वेलफेयर खाते जे साल 2018 खां 2020 ताईं ऑर्डर पेरास जो जाइज़ो वरितो वियो। फैमिली प्लानिंग लाइ सिंध में खाते जा 900 पॉपुलेशन सेंटर्स कम कर रहा है। ख़बर अवां सां शेयर कंदासीं। सॼी सिंध में फैमिली प्लानिंग लाइ 18,000 लेडी हेल्थ वर्कर्स कम करे रहियूं आहिनि। चवण आहे हफ़ीज़ुल्ला अब्बासी जो जॾहिं त सिंध में फैमिली प्लानिंग ते अमल करण लाइ UC सतह ते पॉपुलेशन सेंटर्स कायम कया वञनि। तफ़सील मालूम कंदासीं। ज़ुल्फी चांडियूं खां अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी पब्लिक PAC जो पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट सां इजलास थियो आहे। निसार खोड़े जी अॻुवाणी में PAC पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट के हुकुम ॾिनो आहे त सिंध में आबादी के कंट्रोल करण लाइ सॼी सिंध जे सभिनी 1600 यूसीज़ में UC सतह ते पॉपुलेशन सेंटर कायम कया वञनि। इहा पिणु सिफारिश कई वई आहे त शादीअ जी सर्टिफिकेट में हिकु बॉक्स शामिल कयो वञे जेको शादीशुदा जोड़नि लाइ HIV एड्स ऐं थैलेसीमिया जी टेस्ट कराइण खे लाज़मी बणाए। PAC जे लाॻापियल खातनि खे वधीक हिदायत इहा बि कई वई आहे त सिंध में रजिस्टर्ड शादी हालनि लाइ शादी खां अॻु जोड़े जी HIV एड्स ऐं थैलेसीमिया टेस्ट रिपोर्टूं लाज़मी करार ॾिनियूं वञनि। पब्लिक अकाउंट कमेटी जे इजलास में निसार खोड़े की सदारत में कमेटी रूम में मुनक़द थियो। हिन वधीक मेंबर तहा अहमद ऐं पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट सेक्रेटरी हफ़ीज़ुल्ला अब्बासी भी साणस इजलास में मौजूद हुआ। गॾोगॾु सॼी सिंध मां ज़िले जे पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसरनि पिणु शिरकत कई आहे। इजलास में पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट जे 2018 खां 2020 ताईं जी ऑडिट रिपोर्ट जो जाइज़ो पिणु वरितो वियो। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।